अस्सलाम वालेकुम सिंधी इन्फो जे हिक न्यू टॉपिक सां गॾु आऊं आहियां अब्दुल क़यूम। दोस्तो हिन वीडियो में तव्हांखे दुनिया जी दिलचस्प मालूमात ॾींदासीं। वीडियो इंट्रस्टिंग आहे, आख़िर ताईं ॾिसिजो। चैनल खे सब्सक्राइब कंदा ऐं घंटी जे निशान खे ज़रूरु क्लिक कजो। दोस्तो यूरोप में तक़रीबन 50 मुल्क आहिनि, पर यूरोप में हिकु बि रेगिस्तान न आहे। न्यूज़ीलैंड मुल्क खे असां क्रिकेट टीम जे करे सुञाणूं था, पर कुझु माण्हू न्यूज़ीलैंड विया बि हूंदा ऐं घुमिया बि हूंदा। न्यूज़ीलैंड जी हिकु दिलचस्प ॻाल्हि आहे त हीउ मुल्क नांगनि खां पाक आहे। हिन मुल्क में हिकु बि नांग न आहे। दुनिया जो तेज़ तरीन नांग ब्लैक मांबा आहे। हिन नांग जी स्पीड 20 किलोमीटर आहे। ही नांग अफ्रीका जे रेगिस्ताननि में थियनि था। एराज़ी में दुनिया जो वॾे में वॾो मुल्क रूस आहे, जंहिंखे अंग्रेज़ी में रशिया चवंदा आहिनि। आबादी में दुनिया जो वॾे में वॾो मुल्क चाइना आहे। दोस्तो पहिरीं आलमी जंग में तक़रीबन 2 करोड़ माण्हू मारिजी विया हुआ। पहिरीं आलमी जंग जुलाई 28, 1914 में लॻी ऐं ॿी आलमी जंग में तक़रीबन 8 करोड़ माण्हू मारिजी विया हुआ। ॿी आलमी जंग 1 सितंबर 1939 में लॻी। पाकिस्तान ऐं कश्मीर जी बाउंड्री खे LOC चयो वेंदो आहे, यानी लाइन ऑफ कंट्रोल। लाइन ऑफ कंट्रोल ते पाकिस्तान ऐं भारत जूं अक्सर झड़पां थींदियूं रहंदियूं आहिनि। पाकिस्तान जी वॾे में वॾी डेम तरबेला डेम आहे। तरबेला उतां जे हिक ॻोठ जो नालो आहे जेको डेम ते रखियो वियो। तरबेला डेम जो मनसूबो जनरल अयूब ख़ान जे दौर 1960 में आंदो वियो। तरबेला डेम 1974 में ठही मुकमल थी। दोस्तो 1947 खां 1959 ताईं कराची पाकिस्तान जो कैपिटल शहर हुयो गादी जो हंधि। बलोचिस्तान एराज़ी में पाकिस्तान जो सभ खां वॾे में वॾो सूबो आहे ऐं बलोचिस्तान आबादी में पाकिस्तान जो नंढे में नंढो सूबो आहे। मोबिलिंक जैज़ पाकिस्तान जो वॾे में वॾो मोबाइल नेटवर्क आहे। अहले जन्नत वारनि जी पहिरीं ग़िज़ा मच्छी जो गोश्त हूंदो। मुहर्रमुल हराम इस्लामी साल जो पहिरियों महीनो आहे। दज्जाल दुनिया में 40 ॾींहं रहंदो। पाकिस्तान इस्लामी महीने 27 रमज़ान उल मुबारक ते आज़ादु थियो। एराज़ी में कज़ाकिस्तान मुस्लिम दुनिया जो वॾे में वॾो मुल्क आहे। आबादी में इंडोनेशिया मुस्लिम दुनिया जो वॾे में वॾो मुल्क आहे। उम्मीद आहे ही वीडियो तव्हांखे पसंदि आई हूंदी। वधीक अहिड़ी दिलचस्प वीडियोज़ लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कंदा ऐं घंटी जे निशान खे ज़रूरु क्लिक कजो, जीअं असांजी हर वीडियो तव्हां ताईं पहुची सघे। मिलंदासीं अगली वीडियो में। अल्लाह हाफ़िज़।